नाज़िक कंदकोट वेझो पुराणे तकरार तां हथियारबंदनि फायरिंग करे पुलिस एहलकार समेत 2 ॼणनि खे क़त्ल करे छॾियो आहे। तफ़सील वधीक मालूम कयूं था गुलाम रसूल बीराणी खां। जी गुलाम रसूल, छा तफ़सील आहिनि वधीक? जी बिल्कुल, ही कश्मीर कंदकोट जिले में जेके कबीलाई झड़नि जो नासूर है वो खत्म न थी सघियो आहे। कबीलाई झड़नि सबब जेको आहे हलंदड़ पुराणे तकरार तां जेको आहे हथियारबंदनि फायरिंग करे 2 ॼणनि खे जेको क़त्ल करे छॾियो आहे, जॾहिं त हिकु ॼणो जेको आहे उहो ज़ख़्मी थी पियो आहे। ही वाक़ियो जेको आहे त मलीर वारे इलाइक़े में जेको आहे ही पेश आयो आहे। मोटरसाइकिल सवार हथियारबंद जेके आहिनि उन्हनि फायरिंग करे गोलियुनि जो जेको आहे 3 ॼणनि खे निशानो बनायो, जंहिंमें 2 ॼणा जंहिंमें पुलिस एहलकार अरबेलो बंगवार ऐं ॿियो गुलशन बंगवार उहे सॼे ते जेको आहे क़त्ल थी विया, जॾहिं त टियों जेको ज़ख़्मी थियो आहे बख्शल बंगवार उहो ज़ख़्मी थी पियो ऐं अहिड़े वाक़े खां पोइ इलाइक़े में ख़ौफ़ पकिड़िजी वियो आहे। अहिड़े इतलाह ते जेको आहे अॼु जी पुलिस पहुची करे ॿिन्ही जा लाश ऐं ज़ख़्मी खे खणाए कंदकोट जी सिविल अस्पताल आंदो वियो आहे। ऐं हिन वक़्तु जेको आहे त पुलिस जो इहो चवणु आहे त वाक़ियो जेको आहे त ग्रमची बिरादरी ऐं बंगवार बिरादरी में हलंदड़ पुराणे तकरार तां जेको उहो पेश आयो आहे। वधीक जेको आहे हिन मामले जी असीं जांच करी जांच करण खां पोइ जवाबदारनि ख़िलाफ़ जेको आहे उहो सख़्त कार्रवाई कई वेंदी। गुलाम रसूल, मेहरबानी।